नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे ज़िले शिकारपुर खां ख़बर ॾींदा हलूं त शिकारपुर जे बहितर नात ख़्वान ज़ाकिर हुसैन कादरी ॻोठ सुल्तानकोट में महफ़िल में आका जे इश्क खे नातनि ज़रिए आम करे मक़बूलियत माणे संदन बहितर नात जंहिं हर दिल में जाइ ठाही है, जंहिं पंहिंजे बहितरीन आवाज़ ज़रिए आशिकाने रसूल खे झूमण ते मजबूर करे छॾियो है। मुझा साईं मुझो बेड़ो तारियो, मुझे अमलन मुखे मारियो, मुझे अमलन मुखे मारियो, मुझा साईं मुझो बेड़ो तारियो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, यूट्यूब पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।